بسم الله الرحمن الرحيم أعوذ بالله من الشیطان الرجیم بسم اللہ الرحمن الرحیم السلام علیکم محترم नादरीन रमज़ान मुबारक जे ख़ुसूसी नशरियात सां गॾु तव्हांजी ख़िदमत में हाज़िर थिया आहियूं। रोज़े जा अहकाम बयानु कंदासीं। हिन खां पहिरीं असां रोज़े जा क़िस्म बयानु करियूं था त रोज़े जा 4 क़िस्म आहिनि: वाजिब रोज़ा, मुस्तहब रोज़ा, मकरूज़ रोज़ा ऐं हराम रोज़ा। वाजिब रोज़े में रमज़ान मुबारक जा वाजिब रोज़ा आहिनि। रमज़ान मुबारक जा रोज़ा रहिजी वञनि त उन्हनि जी क़ज़ा जा रोज़ा वाजिब आहिनि। नज़र यानी बासण जा रोज़ा, अहद ऐं यमीन जा रोज़ा ऐं कफ़ार जा रोज़ा जंहिंजी तफ़सील मुख़्तलिफ़ आहे। कुझु इख़्तियारी आहिनि, कुझु मुअय्यन आहिनि ऐं उहे रोज़ा वाजिब आहिनि जेके हाजी सगोरा हज ते क़ुर्बानी न करे सघंदा आहिनि, इस्तिताद नाहिनि करे रखंदा, उन्हनि जे बदिले में 10 रोज़ा उहे बि वाजिब आहिनि। उन खां अलावा मुस्तहब रोज़ा तमामु घणा आहिनि, जंहिंमां असां सिर्फ़ु चंद खणी आया आहियूं। उन्हनि मां पहिरें नंबर ते हर महीने जा 3 रोज़ा। उन में बि बहितर इहो आहे त हिन तरीक़े जी तरतीब हुजे त महीने जी पहिरीं ऐं आख़िरी ख़मीस ऐं महीने जे ॿिए ॾहाके जी पहिरीं अरबा। उन खां अलावा ग़दीर जो रोज़ो, मुबाहिले जो रोज़ो ऐं दहवुल अर्ज़ यानी 5वीं ज़िलक़द जो रोज़ो, मीलाद नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो रोज़ो, हर ख़मीस ऐं हर जुमो, इहे रोज़ा मुस्तहब आहिनि। पर इन में शर्त इहा आहे त उन्हनि जो टकरा ईद सां यानी कंहिं बि हराम रोज़े सां न थिए। ऐं उन खां अलावा रजब ऐं शोबान जो पूरा महीना मुस्तहब आहिनि। मकरू रोज़ा, अरफ़ा जे ॾींहं जो रोज़ो, इन एतबार सां जो उहो दुआ जे पढ़ण में कमज़ोरी जो बाइस थिए त उहो मकरू आहे। ऐं आशूरा जो रोज़ो मकरू आहे। ऐं ज़िलहज जो जॾहिं चंड शरई तरीक़े सां साबित न थिए त उन ॾींहं जो रोज़ो रखणु मकरू आहे जंहिं ॾींहुं ईद उल अज़हा जो एहतमाल हुजे। ऐं उन खां अलावा हराम रोज़नि में ईद उल फितर ऐं ईद उल अज़हा, यौम शक उन ॾींहं खे चवंदा आहिनि जॾहिं इहो शक हुजे त 30 शाबान आहे या पहिरीं रमज़ान आहे। उन ई रोज़े खे रमज़ान जो रोज़ो करे इन ई ॾींहं सां रखे त इहो रोज़ो हराम आहे। उन खां अलावा हराम रोज़नि में अयाम तशरीक़ 11, 12 ऐं 13 जो रोज़ो जेके मिना में आहिनि उन्हनि जे लाइ, ऐं 11 ऐं 12 जो रोज़ो जेके ग़ैर मिना में आहिनि, इहे उन्हनि जे लाइ अयाम तशरीक़ शुमार था थियनि। इहे रोज़ा हराम आहिनि। इंशाअल्लाह असां रोज़े जे अहकाम सां गॾु अॻी नशिस्त में तव्हांजी ख़िदमत में हाज़िर थींदासीं। वस्सलामु अलैकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू।